मौजूद आहियूं गिरोड शरीफ़ जे भरिसां ॻोठ आहे मुस्तफ़ाबाद ईसा नोएड़ी ऐं गौराम नोएड़ीअ में, जिते जेको आहे सो तव्हांखे हालिया आयल ॿोॾ जूं तबाहकारनि जा मंज़र मुंहिंजे हिन पसे मंज़र में नज़र अचनि था। त ही घर जेके आहिनि से किरी पिया आहिनि, हिते कचियूं जेके भितियूं आहिनि उहे किरी पियूं आहिनि, मगर जेको आहे सो ज़िलई इंतज़ामिया ऐं आपाशी अमलो हिननि खे हथरादू ॿोॾ ॾेई हिननि जे घरनि में जेको आहे सो हिननि जा घर किराए छॾिया आहिनि। हिते 70 जे लॻभॻि जेके ॻोठाणा आहिनि उहे लॾ पलाण करे विया आहिनि। हिननि जा जेके अजा आहिनि उहे महफ़ूज़ न आहिनि रहिया। पाणीअ जे अॻियां जेके नेकर जो निज़ाम आहे उहो बि जेको आहे सो नाक़िस आहे। अगरि जेकॾहिं उनखे घटि न मिलिया, लंघ न मिलिया त ही पाणी हिते 2 सालनि ताईं बीठो रहंदो, मगर उहो हिननि जो जेको आहे सो आपाशी जो सिरिश्तो उहो तबाह थी वियो आहे। हिते पीअण जो पाणी बि हिननि जो जेको आहे सो उहो मुकमल तौर ते ख़तमु थी वियो आहे। जेके भॾनि ते बंदनि ते वेठा आहिनि उहे मफ़लूज उन्हनि जी ज़िंदगी बणिजी चुकी आहे। हिते जी ज़राअत तबाह थी चुकी आहे। हज़ारें एकड़नि ते बीठल फसल तबाह थी वियो आहे। हिन वक़्त ताईं हिननि जे रेस्क्यू लाइ न हिननि खे ॿेड़ियूं मोकिलियूं वियूं आहिनि, न हिननि जी वावर कई वई आहे, न हिननि जे घरनि मां सामान कढियो वियो आहे। हिननि जा घर किरी रहिया आहिनि। राति जे पेट में बासरनि कट ॾेई हिननि जे जेको आहे सो इलाइक़नि में पाणी छोड़ करियो आहे। ही सिर्फ़ु पंहिंजूं जानियूं बचाए पंहिंजा बचा कढी सघिया आहिनि। इन जे लाइ अचो त हितां जे रवासियुनि सां ॻाल्हायूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। क्या इरिगेशन वारा हुआ वो असांखे लोलीपॉप ॾींदा रहिया, असांखे मशीनूं ॾिनूं तई त तव्हां हितां कड़ू हणो, पर पाणी जेको असुलु लंघु खां मटाईंदासीं। ऐं असांखे SDO शायदि मेमण चयो त पाणी खुलंदो ई न आहे तव्हांजो, ऐं हेठि असां जेसीं ताईं सिमनाला मुकमल न कंदासीं तेसीं ताईं पाणी खुलंदो कोन। असुलु कुदरती जेके गस आहिनि उहे बाअसर ॾियनि कोन था। जितां हिननि जी प्लानिंग हुई त असां इहा लिफ्टिंग कंदासीं पाणी, उतां हिन करोड़े रुपया ख़र्च करे खाई मंज़ूराबाद खां जेका लिफ्टिंग कई उतां बि बाअसर हिकिड़ा ॾाढा बंद ॿधे छॾिया। ऐं नेठि इहो जेको विच में जेको बाअसर उन्हनि बि माना बंद ॿधिया। ऐं पोइ असांजे माण्हुनि खे हिननि धकु हणी असांजा मोटरसाइकिल जेके आहिनि उहे फुरे करे हितां ज़बरदस्ती असांजे ॻोठ ॾांहुं हिननि पाणी रवानो कयो आहे। ऐं हीउ पाणी जेको हिते असां वटि 1.5 किलोमीटर पहिरीं जेको लाइंदी खां वञी हिते मथां में चाढ़ियो आहे, ऐं हितां वञी वरी 5 किलोमीटर गिरोड शरीफ़ जे ॻोठ ॾे वेंदो आहे। उहो हिननि माना हुन गिरोड शरीफ़ खे इहो ॿोड़ींदो। हिन वक़्तु हिते तक़रीबन 70 खां मथे जेके घर आहिनि असांजे ॻोठ जा उहे माना त तक़रीबन में गोॾे जेॾो पाणी बीह रहियो आहे। सभु ॻोठाणा जेके हितां दरबदर थी पंहिंजो जेको महफ़ूज़ अजन ॾे हलिया विया आहिनि। GM पावर सेंटर ऐं नॉलेज सेंटर जेका लाइब्रेरी आहे उहा बि पाणी जे घेरे में आहे। ऐं को बि इंतिज़ामिया वारा हिते माना त असां सां सहकारी न आहिनि, ऐं गुम आहिनि। ऐं सोहेल अनवर सियाल बि आयो, उन चयो त जेसीं ताईं नालो न ठहंदो तेसीं ताईं पाणी कोन ॾिनो, माना लोड़ियो वेंदो। लेकिन राति हिननि ज़बरदस्ती हथियारनि जे ज़ोर ते पाणी लोड़ियो आहे। को भी गवर्नमेंट असांखे नज़र कोन पई अचे। हिते जेको पुलिस आहे, इंतिज़ामिया आहे, हू जेको वॾेरनि जी वंगार वहे पई, हू जेको सो हथ सां जेको आहे सो पंहिंजे कटूं हणाए पई। ऐं जेको आहे सो दादागिरी करे माण्हू अचनि था, राति जो कटूं हणे माण्हुनि जा घर ॿोड़नि था। ज़मीनदार जेके पासे वारा आहिनि, हिन पासे साईं ग़ुलाम क़दर मरी जी जेको ज़मीन आहे, हिन पासे सौरभ खान मरी जी ज़मीन आहे। इहो तव्हां ॾिसो, ॿई ज़मीनूं सुकल आहिनि। विच में जेके ग़रीबनि जा जेके घर आहिनि उन्हनि जे मथां पाणी जेको चाढ़ियो वियो आहे। ऐं जेको प्लानिंग शुरू खां वठी करे ग़रीबनि जे ॿनियुनि में कटियूं लॻियूं आहिनि। तव्हां दौलताबाद रोड खे ॾिसो त दर्शन जी ॿनी में कट लॻी, अॻिते वरी नोड़नि जे पासे, वरी नोड़नि जे पासे हींअर जेको वाटर टोड़े पियो इहो बि नोड़नि जे पासे। किथे बि मरनि जे पासे हिकिड़ी कट कोन लॻी आहे। इहो सरेआम हिननि जी दादागिरी आहे। ऐं गैर कानूनी हितां पाणी वठी आया आहिनि। हितां कानून बि कोन्हे, हितां किथां घस बि कोन्हे, तॾहिं बि हितां वठी आया आहिनि। असां ग़रीब आहियूं, असांजो ज़ुल्म आहे। में जेको असां वटि जेको इंतिज़ामिया जेको 15 ॾींहं खां जेको हिते जेको हले पई रोडनि ते, रोडनि ऐं रस्तनि ते हले पई, जेको नेचुरल गस जे लाइ जेको आहे इंतिज़ामिया को बि तहरीक न वरितो आहे। ऐं जेको असांजे ॻोठनि खे राति जो अंधेरे में ॿोड़ियो वियो आहे। ऐं जेको अॻियां जेको आहे गस न ॾिनो वियो आहे, गिरोड शरीफ़ खां अॻिते जेको आहे गस न ॾिनो वियो आहे। पाणी अञा असीं पाणी जे लपेट में अची वियासीं, अञा पाणी वधंदो पियो वञे। जेको 4 खां 5 फुट पाणी अञा बीठो आहे। खुदारा इंतिज़ामिया खे इहो तहरीक वठणु खपे त असांजे ॻोठनि खे छो ॿोड़ियो वियो आहे, छाजे करे ॿोड़ियो वियो आहे, असां छा कयो, असां मज़लूम आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। हिकिड़े पासे तव्हां ॾिसो, जेकर तव्हांजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त हिकिड़े पासे जेका आहे आबादी आहे, ॿिए पासे एरादी आहे। पर हिते चूंडे 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 आबादी खे ॿोड़ियो वञे पियो। ऐं जेका एरादी जेका आहे तव्हां पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसी सघो त एरादी वारे पासे खां 10 किलोमीटर जो जेको रस्तो पियो, उते किथे बि तव्हांखे ॻोठ नज़र कोन थो अचे। हितां जा जेके रवासी आहे, जेके ॿोॾ मुतासिर आहे, उन्हनि जूं बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त जल्द खां जल्द पाणीअ जो सही रस्ते जे ज़रिए निकाल करे आबादियुनि खां बचायो वञे, त जीअं माण्हुनि जो नुक़सानु न थी सघे। असद शहर, टाइम न्यूज़, सिंधड़ी।